कार को मसाला मोबाइल ने ॾाढो सुहिणो थी बहुत जो। अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु असां वञी रहिया आहियूं घुमण फिरण सां। ये असांजो आहे नामालूम शख्स आहे असांजो ई नामालूम शख्स आहे असांजो ई जेको पंहिंजी पाण जेको गाॾी में चोरी लॻे धिके डाले गई थो वञे। अलाह ख़ैर करे। दोस्तों सफ़र जारी है सारी है। असां वञी रहिया आहियूं टंडर मोहम्मद खान ऐं कुझु दोस्तनि सां मुलाक़ात कंदासीं ऐं जेका बि अपडेट हूंदी मां तव्हांखे हिन व्लॉग में ॾींदो रहंदुसि। तेसिताईं हूंदो असां सां गॾु। दोस्तों हैदराबाद पहुची विया आहियूं। असां वञी रहिया आहियूं टंडर मोहम्मद खान। हीउ तमामु हिकु जेको आहे सो ख़ूबसूरत रोड आहे। ॿिन्हिनि पासनि खां सीनरी लॻल आहे। हीउ तव्हां मूंखे ॿुधायो कमेंट में त हीअ असां कहिड़े तरफ़ खां वञी रहिया आहियूं। इहो तव्हांजे लाइ हिकु चैलेंज आहे। जेको तव्हां चकूं, हीअ चकुनि जो बाग़ आहे। वाह माली ॾिसो जेको खिले थो। ये माली उतां ई जेको आहे सो चकुनि खे घणो टाइम थी वियो आहे पचे तव्हां कीअं तयारु कंदव हिनखे? बाबा वॾी महिनत थी थिए। हिननि खे गुॾ ॾियणी थी पवे जी ऐं हिननि खे पाणी ॾियणो थो पवे जी ऐं हिननि जूं टारियूं संभालणियूं थियूं पवनि। हिननि खे टेक ॾियणी थी पवे। अच्छा ॿार बचे खां बचाइणो थो पवे। सही। पोइ तव्हां घणे जेको आहे सो सेल कंदा आहियो? हीअ चकूं हींअर हिते अञा बसि बाक़ी महीनो अधु अथनि। हा बाल करे पोइ शहर में ॾींदा आहियूं। अच्छा हा सही सही। अंब घणे किलो आहे? अंब सही महांगो आहे। हे चकू आहे जेको जी जी हा हे चकू जेको आहे हिकिड़ो हिकिड़ो चकू माशाल्लाह। दोस्तों ही तव्हां ॾिसी सघो था चकुनि जो बाग़ आहे ऐं तमामु बहितरीनु नमूने सां। ऐं ॾिसो पिया हे चकूं हेॾा अंबनि जो वण ऐं पपीता आहिनि। तमामु बहितरीनु लोकेशन। ऐं हेॾे तव्हां ॾिसी सघो था लिम मतिलबु ज़बरदस्त सीनरी लॻी पई आहे। हेॾे हेॾे गुलनि जो वण लॻो पियो आहे। VIP ॾिसी सघो था तव्हां VIP तमामु बहितरीनु नमूने सां। ॿारड़ी में अहिड़ा ई मज़ा हूंदा आहिनि। ॾिसो फस्ट क्लास नमूने सां। ऐं जेको आहे सो हितां ॾिसो मां तव्हांखे पंहिंजे कैमरामैन जी जेको अखि सां ॾेखारियां और प्यारा जेको ॾिसो तमामु बहितरीनु सावक सावक। मामा ये छा है मामा? नहीं बदल गया। नहीं बदल छा है?